अस्सलाम वालेकुम नाज़रीन हींअर जेको वीडियो वायरल थियो आहे त शाहिद बबर मासूम ॿार सां ज़्यादती करे रहियो आहे। असल में ही शाहिद बबर कोन्हे। शाहिद बबर जेको पाण वीडियो में बयान कयो आहे त मां कोन आहियां, ही केर ॿियो आहे। अचो त हिन वीडियो खे ॾिसूं जेको शाहिद बबर बयान कयो आहे। तमाम मूंखे दुख थियो आहे। जे भी रखियो आहे खुदा कंदो, अल्लाह कंदो, मुंहिंजो इंसाफ़ कंदो, मुंहिंजो मालिक इंसाफ़ कंदो, मुंहिंजो गाज़ी पाक इंसाफ़ कंदो। ऐं मां पेर ते चाढ़े मां राति ॾींहुं मां उन लाइ मां ईअं सम्झ पारातो कंदुमि जंहिं जो रखियो आहे मुंहिंजे नाले सां लिखी। ऐं उन्हनि दोस्तनि खे अर्ज़ु आहे हिकिड़ो, खुदा करणु पंहिंजे बचनि जे वास्ते चवंदा आहिनि अखियुनि ॾिठी ते ॻाल्हि ते वीचार कबो आहे। त अहिड़ा कमेंट्स मुंहिंजे बारे में न लिखो, मूंखे दुख थो थिए। मूंखे ॾाढो, मां अहिड़ो इंसान न आहियां, मूंखे बि पंहिंजा बच्चा आहिनि। इहा ग़लति हिकिड़ी वीडियो आहे, मुंहिंजे नाले सां हिकिड़ी वायरल कई वई आहे।